नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भरिया रोड में यूसुफ जे ताउन सां हलंदड़ आज़ाद पब्लिक स्कूल में डिवीज़नल शहीद बेनज़ीर आबाद रीजनल डायरेक्टर ग़ुलाम मुजतबा दायो जो ओचितो दौरो। इन मौके ते डायरेक्टर ग़ुलाम मुजतबा दायो स्कूल जे मुख़्तलिफ़ शोबनि साइंस लैब, ऑडियो वज़न रूम, पीटी शो ऐं क्लास रूमनि में सहूलियतुनि जो जाइज़ो वरितो। स्कूल जे इंतिज़ामिया खे सराहियो वियो। हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त उस्ताद हिकु पैगुंबरी पेशो आहे। उस्तादनि खे घुर्जे त उहे शागिर्दनि खे सुठी ऐं जदीद दौर जी तैलीम ॾे, ॿारनि में अवेयरनेस पैदा करे। हिन वधीक चयो है त जिन स्कूलनि जी रजिस्ट्रेशन जो मुद्दो पूरो थी चुको है उहे फौरी तौर ते पंहिंजे स्कूलनि जी रजिस्ट्रेशन खे रीन्यू कराइनि ऐं जिन इदारनि में बुनियादी सहूलियतुनि जी खोट फौरी तौर ते पूरो कनि। उन खां अलावा अकेडमी प्लान, पीअण जो साफ़ पाणी ऐं ग़रीब ॿारनि लाइ 10% मुफ़्त कोटा ते अमल दरामद करे अहिड़ी रिपोर्ट रीजनल ऑफिस में मोकिली वञे। इन मौके ते साण सां गॾु डिवीज़नल मॉनिटरिंग ऑफिसर जावेद लतीफ़ शेख, सीनियर ऑफिसर हाकिम अली चांडियो ऐं कादिर बिरोही पिणु गॾु हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।